हज़ारें गुलूकार ऐं हज़ारें फ़नकार सिंध में मौजूद आहिनि, लेकिन के चंद माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन्हनि जे लाइ ईअं बि शेर चयो वियो हूंदो आहे त कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बूअ बहार जी। दोस्तो अॼोके वीडियो में ॻाल्हि कंदासीं मोहम्मद उर्स चांडिया जे ज़िंदगीअ जे बारे में त मोहम्मद उर्स चांडियो हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार हुयो ऐं मोहम्मद उर्स चांडियो नंढी उमिरि में ॻाइण जी तरफ़ क़दम रखियो ऐं मोहम्मद उर्स चांडियो जलाल चांडिया जो हिकु बहितरीनु शागिर्दु हुयो ऐं फर्मा बरदार शागिर्दु हुयो, जंहिंजी जलाल चांडिया पंहिंजी ज़िंदगीअ में बि तमामु घणी नेकी कई हुई त हे मुंहिंजो जेको आहे सो शागिर्दु तमामु फर्मा बरदार ऐं बहितरीनु शागिर्दु आहे। ऐं उन खां अलावा मोहम्मद उर्स चांडिया जो हिकिड़ो महफ़िल तव्हांखे ॾसींदासीं हिन वीडियो में त मोहम्मद उर्स चांडियो जॾहिं ॻाइण जी तरफ़ आयो त हिकु लाॾो पियो चए, हिकु शादीअ जी महफ़िल आहे दोस्तो, जंहिंमें तव्हां माण्हू ॾिसंदव त हज़ारनि जी तादाद में माण्हू वेठा आहिनि ऐं तमामु घणो ख़ुशीअ सां झूमनि पिया था ऐं तमामु घणी ख़ुशी पई महसूसु थिए। दोस्तो चयो वेंदो आहे त सिंध में ॿ वॾा फ़नकार थी गुज़रिया जिन्हनि यकतारे चपड़ीअ में तमामु घणो इनकलाब आंदो ऐं यकतारे चपड़ीअ सां माण्हुनि जो लगाव बि तॾहिं थियो जॾहिं जलाल चांडियो ऐं मोहम्मद उर्स चांडिया सिंध में यकतारे चपड़ीअ सां आवाज़ु पंहिंजो जॾहिं बुलंद कयो त हज़ारें परस्तार इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जा थिया। हालांकि जलाल चांडियो उस्तादु हुयो ऐं मोहम्मद उर्स चांडियो शागिर्दु हुयो, लेकिन ॿिन्हिनि फ़नकारनि जो हिकु वॾो नालो हुयो सिंध में ऐं तमामु घणो सिंध जा माण्हू पसंदि कंदा हुया इन्हनि फ़नकारनि खे ऐं इहे फ़नकार जंहिं बि महफ़िल में वेंदा हुया उन महफ़िल में ईअं सम्झो मेला लॻल हूंदा हुया। हे नंढिड़ो वीडियो हले पियो, तव्हां ॾिसो पिया त माण्हू कीअं ख़ुशीअ जो इज़हार था कनि पंहिंजे दरमियान में पंहिंजो मनपसंदीदा फ़नकार खे ॾिसी। त अहिड़े तरीक़े सां जॾहिं जलाल चांडियो कंहिं महफ़िल में वेंदो हुयो, मोहम्मद उर्स चांडियो कंहिं महफ़िल में वेंदो हुयो त माण्हू तव्हां ॾिसो त कीअं ख़ुशीअ जो इज़हार पिया कनि। हालांकि शादीअ जे ख़ुशीअ में माण्हू हूअं बि ख़ुशि हूंदा आहिनि, लेकिन जॾहिं पंहिंजो मनपसंदीदा फ़नकार ॾिसंदा आहिनि पाण सां गॾु त तमामु घणो माण्हू ख़ुशीअ जो इज़हार कंदा आहिनि ऐं पंहिंजे ख़ुशीअ जो इज़हार ईअं नचे करे ॾींदा आहिनि ऐं झुमरियूं पाए करे ॾींदा आहिनि पंहिंजे फ़नकार खे पंहिंजे दरमियान में ॾिसी। त दोस्तो इहे ॿई फ़नकार जलाल चांडियो ऐं मोहम्मद उर्स चांडियो अहिड़ा फ़नकार हूंदा हुया जो कॾहिं बि मुंहं ते बुग़्ज़ न आणींदा हुया ऐं जंहिं बि शादीअ में जंहिं बि महफ़िल में वेंदा हुया पंहिंजी शादी करे सम्झंदा हुया, पंहिंजो महफ़िल सम्झंदा हुया त जीअं सोचींदा हुया त माण्हुनि अॻिलनि लखें रुपयनि जो ख़र्चु कयो आहे त कोशिशि कंदा हुया त कंहिं बि महफ़िल खे कामयाबु कजे ऐं उन्हनि जे ख़ुशीअ में बराबरि जो शरीक थिजे। त पोइ जलाल चांडियो ऐं मोहम्मद उर्स चांडियो ॻाईंदे ॻाईंदे पाण बि नचण में स्टार्ट थी वेंदा हुया ऐं उन महफ़िल खे चार चंड हणी छॾींदा हुया दोस्तो ऐं माण्हू बि ख़ुशीअ में हज़ारें रुपया घोर बि ॾेई छॾींदा हुया इन्हनि फ़नकारनि खे। एतिरे क़दुरु बि थींदो हुयो त पुठारक भरे करे पोतड़ा अॻे दौर में अॻे ज़माने में पोतड़ा हूंदा हुया माण्हुनि वटि त जेके पुठारक भरे करे फ़नकार पाण सां गॾु खणी वेंदा हुया ऐं अहिड़ा अहिड़ा महफ़िल बि हे जेको मोहम्मद उर्स चांडिया जो महफ़िल हुयो इहो हेठि ज़मीन में हुयो, कुर्सियूं बुर्सियूं लॻल कोन हुयूं, हेठि तालपत्री विछायल हुया जिथे माण्हू वेही करे सियारे जूं रातूं हुयूं ऐं थधि में जेको आहे सो माण्हू इहे फ़नकारनि जी मौसीक़ी ॿुधंदा हुया ऐं तमामु घणो ख़ुशीअ में जेको आहे सो मेलनि जा मेल पंध करे बि ईंदा हुया इन्हनि फ़नकारनि खे ॿुधण जे लाइ। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी।